मां हाणे शुरूआत कयां थो प्रोफेसर डॉक्टर समीना किदवाई खां। त हीउ जेको असांजो डेल्टा जो इशू आहे इहो असांखे ॾाढो हिकिड़ो हू रहियो आहे त जेको असांजे दरिया जो पाणी डेल्टा ताईं वञे थो इहो केतिरो ज़रूरी आहे हयातियाती लाइफ जे लाइ, ज़िंदगी जे लाइ, डेल्टा जी ज़िंदगी जे लाइ, ऐं अगरि इन जे न अचण जे करे कहिड़ा नुक़सान थियनि था। इन खां अलावा बि जेके ॿिया असांजा मसइला आहिनि त उहो मां गुज़ारिश कंदुसि प्रोफेसर डॉक्टर समीना किदवाई खे त असांखे महिरबानी करे उन ते रोशनी विझनि। जैसे आपने अभी जिक्र किया कि बहुत बड़ा उसका ताल्लुक़ है माही गिरों के साथ, क्योंकि ओशनोग्राफी के डिपार्टमेंट से मेरा ऑलमोस्ट 27 इयर्स का ताल्लुक़ रहा है। तो और मेरी अपनी पीएचडी 2002 में 20 साल भी गुजर गए उस चीज़ को। वो डेल्टा ही के ऊपर काम था और फिर उस वक्त से कंटिन्यूसली हम डेल्टा के ऊपर काम कर रहे हैं। ओशनोग्राफी के रेफरेंस से इसलिए इम्पॉर्टेंट है क्योंकि जो हमारा रिवर इंडस है उसका जो मेन एक्टिव माउथ है वो जो जिसे हम झंग रिवर कहते हैं, या जो मेन इंडस का चैनल है कोबर क्रीक से गुज़रता हुआ बहरे अरब में गिरता है, और वहाँ अपने साथ जो है वो ताज़ा पानी और मिट्टी जो है, जो पहाड़ों की मिट्टी है और जो दरिया की मिट्टी है वो लेके आता है, जो डेल्टा को फॉर्म करता है। और अगर हम ऑफशोर जो समंदर का इलाका देखें तो ये वो इलाका है जहाँ पे हमारा जो कॉन्टिनेंटल शेल्फ का एरिया है वो सबसे ज़्यादा चौड़ा है, और ऑलमोस्ट 60% हमारी फ़िशरीज़ की जो एक्टिविटी है वो हमारे डेल्टा के ऊपर जो है वो कॉन्सेंट्रेटेड है। तो हमारी जो तमाम मछली के कैच हो रहा है, चाहे वो आम मछली हो चाहे वो झींगा हो, वो जो डेल्टा का इलाका है वहाँ पकड़ा जा रहा है। तो लिहाजा एक बहुत बड़ा जो हमारी रिसोर्स है, हमारे मुल्क की रिसोर्स है, वो उस फिशरीज़ के कैच से कनेक्टेड है जो कि इस दरिया के हवाले से इस डेल्टा से पकड़ा जाता है। नंबर एक। नंबर दो ये कि यहाँ पे तिमर के जंगलात हैं हमारे डेल्टा के अंदर, जो कि इन कमर्शियली इम्पॉर्टेंट फिशरीज़ के जो स्पीशीज़ हैं इनको वो उनके नर्सरी ग्राउंड्स हैं या उनके वो अपना एक बहुत बड़ा ज़िंदगी का हिस्सा जो है इन तिमर के जंगलात में गुजारते हैं। तो अगर ये डेल्टा अगर हमारा जो है ये श्रिंक होगा, यहाँ पानी कम आएगा या यहाँ मिट्टी कम आएगी, और ज़ाहिर है कि यहाँ के इकोसिस्टम्स के ऊपर उसका इम्पैक्ट होगा, तो हमारी फ़िशरीज़ की प्रोडक्टिविटी के ऊपर भी इम्पैक्ट होगा और हमारे फ़िशरीज़ के कैचेस पे भी इम्पैक्ट होगा, और फिर हमारे जो माहीगीर कम्युनिटी उन इलाक़ों में रहती है और जिनका तमाम जो दारोमदार है उनकी ज़िंदगी का और बहुत क्लोज़ कनेक्शन है यहाँ से मछली जो पकड़ी जाती है उस पर उन पे भी असर होगा। तो लिहाजा दरिया, डेल्टा और जो साहिली समंदर है उसका बहुत गहरा ताल्लुक़ है, और ये ही जो है वो फ़िशरीज़ की रिसोर्सेज को सस्टेन करता है, जिसके ऊपर हम सब लोगों का दारोमदार है। बहुत बहुत शुक्रिया मैडम। हाणे मां गुज़ारिश कंदुसि साईं ग़ुलाम मुस्तफ़ा मीरानी साहब खे। साईं वारनि जी तमामु वॾी जिदोजहद रही आहे पाणी जे हवाले सां बि, माहीगीरनि जे हवाले सां बि, ऐं ॿिया जेके असांजा ही सामूंडी पट्टी जा मसइला रहिया आहिनि, ख़ासि तौर ते तिंबर जा। मैडम बि ज़िक्र कयो त तिंबर तमामु ज़रूरी शइ आहे असांजे लाइ, ऐं इन हवाले सां साईं मीरानी साहब छा था फ़रमाइनि ऐं साईं जो जेको तजुर्बो आहे महिरबानी करे साईं सां शेयर कयो। हाणे पाण जॾहिं ॻाल्हि कयूं था इंडस डेल्टा जी, त इंडस डेल्टा दुनिया में 5 नंबर वॾो डेल्टा आहे, जेको असां ख़ुशनसीब आहियूं त असांजे सूबे सिंध में आहे, ऐं उन जी वॾी अहमियत हुई। पर शुरूअ खां वठी, छाकाणि त डेल्टा ठहंदो ई दरिया सां आहे, दरिया जे वहुकुरे सां आहे, ऐं बदकिस्मती असांजी इहा आहे त उन असांजे सरसब्ज़ डेल्टा खे हथु वठी तबाह कयो वियो आहे। ईअं न आहे त को कुदरती आफ़तूं आयूं जिन असांजे डेल्टा खे तबाह कयो।
इंडस डेल्टा रुगो कंहिं हिकिड़ी शइ जो नालो न आहे, पर लखें माण्हुनि जे गुज़र सफ़र जो ज़रियो आहे। ख़ासि करे मालवंद माण्हू, मुहाणा, उन सां गॾोगॾु ज़राअत, ई टे जेके अहम कम्यूनिटियूं हुयूं, उन्हनि जो तमामु वॾो गुज़र सफ़र जो ज़रियो हो। ऐं उन सां गॾोगॾु उहो ज़रख़ेज़ इंडस डेल्टा हो, उनखे हथु वठी उजाड़ियो वियो आहे, जंहिंमें तिमिर जा ॿेला तबाह थी विया। हिन वक़्तु जेको मौजूदु केटी बंदरु आहे, उहो टियों केटी बंदरु आहे। 2 केटी बंदर समूंड गिड़काए चुको आहे। सरकार जा पंहिंजा अंग अखर आहिनि त रोज़ाना 100 एकड़ जेको आहे उहो समूंड गिड़काए पियो। हाणे तव्हां इन मां अंदाज़ो लॻायो त समूंड हींअर सिजावल जे पुल ते अचे पहुतो आहे। इहा केॾी बदकिस्मती आहे। ऐं मथियां वारा वरी इहा ॻाल्हि था कनि त पाणी जेको समुंड में वञे थो उहो ज़ियान आहे, ऐं सिंध जा माण्हू ॾेढरनि जे लाइ पाणी था घुरनि। पाणी असांजो हक़ु आहे, छाकाणि त असीं पुछड़ीअ में आहियूं। उन करे पूरी दुनिया में जेके इंटरनेशनल कानून आहिनि उन्हनि मुताबिक़ बि पाणीअ ते वॾो हक़ु पुछड़ीअ वारनि जो आहे। पर जेके पाण आमराना हुकूमतुनि में बि जेके ठाह थियनि था, जीअं ताज़ो 91 वारो ठाह आहे, उहो ठाह बि जेतोणीकि सिंध जे माण्हुनि खे क़बूल कोन हो, पर उन ते बि हू अमल करण लाइ तयारु कोन्हनि खे। छाकाणि त उन ठाह में वाज़ी शिक लिखियलु आहे त इंडस डेल्टा जे लाइ पाणीअ जे लाइ रिसर्च थींदी ऐं उते साइंटिफिक रिसर्च थींदी त इंडस डेल्टा खे केतिरो पाणी खपे। WWF जी मुंहिंजे ख़्याल में जेका आहे उहा त 30 मिलियन एकड़ फुट पाणी घटि में घटि इंडस डेल्टा जे लाइ ज़रूरी आहे। IUCN जी त हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो त उहो कुझु साल त अहिड़ा अचनि था जो 0 मिलियन एकड़ फुट पाणी इंडस डेल्टा में थो वञे। हा, कॾहिं कॾहिं जेकॾहिं पाणी उन्हनि खे ॿोड़े थो त पोइ उहो पाणी छॾीनि था जेको असांजे इंडस डेल्टा खे मिले थो। हाणे उन इंडस डेल्टा जे तबाहीअ में लखे माण्हू जेके आहिनि उहे दरबदर थी विया आहिनि, जिन खे पंहिंजा जुगाब छॾणा पिया आहिनि, जिन खे पंहिंजो रोज़गार बि छॾिणो पियो आहे। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो त जेकर केटी बंदर खां वठी ठट्टो, सिजावल, बदीन ज़िले जा माण्हू लॾ पलाण करे कराची में वञनि त कराची को एॾो सस्तो शहर त आहे कोन जो उन्हनि खे का उते रहाइश बि मिले, रोज़गार बि मिले। ऐं उहे पंहिंजे वक़्त जा ख़ुशहाल माण्हू जेके बम्पर फ़सुल खणंदा हुआ, जंहिंमें अणखुट मच्छियुनि जा क़िस्म हुआ, अॼुकल्ह तव्हां ॾिसो पिया त किले वारो पलो 15,000 रुपया। मूं पंहिंजे हयातीअ में जाम शोरे ते 10 रुपए किलो बि पलो खपंदे ॾिठो, जंहिंमें 2 किलो घटि में घटि पले जो वज़न हूंदो हो, आनियारो पलो। हाणे इहा छा आहे? इहा इंडस डेल्टा जी जेका तबाही आहे उहा किथां थी आहे? पाण सभु उन ॻाल्हि खां वाक़ुफ़ु आहियूं। हज़ारे स्टडीज़ आहिनि, केतिरनि ई माण्हुनि उन ते लिखियो आहे, पढ़ियो आहे, ॻाल्हायो आहे। पर बदकिस्मती इहा आहे त जेका सवेल बि ॻाल्हि थी सेशन में हींअर बि, त असां वटि जेका आहे सा गवर्नेंस आहे ई कोन। ऐं ख़ासि करे वरी असां सिंधियुनि सां त वरी माटेली माउ वारो सलूक आहे। ऐं पाकिस्तान फिशर फोक फोरम 20 सालनि खां इंडस डेल्टा जी बहालीअ जी तहरीक में हिसो वठी रही आहे। असां दुनिया जे हर प्लेटफार्म ते इहो आवाज़ु उथारियो आहे त इंडस डेल्टा खे बहाल कयो, पर रोज़ बरोज़ इंडस डेल्टा जी हालति वञे थी बदतर थींदी। तिमिर जा ॿेला तव्हां ॻाल्हि कई, इहे असांजूं जेके मच्छियूं आहिनि उन्हनि जूं नर्सरियूं आहिनि, बल्कि ब्रीडिंग जेके आहिनि उहे असांजूं नर्सरियूं आहिनि, जंहिंमें पलो बि अची थो वञे, झींगो अची थो वञे, ॿियूं केतिरियूं स्पीसीज़ आहिनि। उनखां अलावा तिमिर जा ॿेला केतिरनि ई तूफ़ाननि खे रोकण जो बि सबबु आहिनि, जेका बि हींअर रिसर्च दुनिया में साबित थी चुकी आहे त जिन जिन कोस्टल एरियाज़ में तिमिर घणे तइदाद में आहे, उते तूफ़ाननि जे अचण जो जेको सो अंदेशो घटि रहे थो। सो मुंहिंजे ख़्याल में असांजी इंडस डेल्टा खे हथु वठी तबाह कयो आहे, ऐं असां सभिनी खे गॾिजी, सॼी सिंध खे गॾिजी इहा जिदोजहद करणु खपे त असांखे असांजी इंडस डेल्टा जो ओज जेको आहे सो मोटाइणो आहे।
महिरबानी। महिरबानी साईं। मां गुज़ारिश कंदुसि साईं ओभायो ख़ुशि साहब खे, इंजीनियर ओभायो ख़ुशि साहब खे साईं, छो त पाण रहिया आहिनि इंजीनियरिंग खाते सां गॾु रहिया आहिनि। इरिगेशन जो सभ खां वॾो जेको असांजो सभ खां वॾो मसइलो आहे, ऐं ख़ासि तौर ते असांजो जेको हीउ साहिली पटी आहे, हिते पाणी जी खोट, इन सॼी शइ खे अगरि असां हुकूमती तनाज़ुर में ॾिसूं त हिते एॾा मसइला छो रहिया आहिनि असां वटि। हालांकि इहो असां वटि कंहिं ज़माने में तमामु ख़ुशहाल इलाइक़ो हूंदो हुयो। अगरि असां पाकिस्तान ठहिण खां फ़ौरन पोइ जी थोरी तारीख़ ॾिसूं त इहे जेके असांजा साहिली पटी वारा इलाइक़ा हुया, इहे तमामु ख़ुशहाल इलाइक़ा हुया। हिन वक़्तु सूरत हाल एतिरी हिते असां वटि बुरी छो आहे? साईं ओभायो ख़ुशि साहब। असां 1947 में डेल्टा में 2 फाल बंदर हुया, सोखी बंदर ऐं केटी बंदर। एलिस एल्बिनिया जो किताबु आहे एम्पायर्स ऑफ द इंडस, जेकॾहिं कुझु दोस्तनि पढ़ियो आहे, उहो सिंधी में बि तर्जुमो थियो आहे, सिंधु जूं सल्तनतूं, त उहो पढ़ो। उन में उन लिखियो आहे त हीअ जॾहिं आउं वियुसि त मूंखे ॾाढो ॾुखु थियो त मूं ॾिठो त उहो सोखी जो बंदर जेको आहे उहो समुंड जे पाणी में पियो आहे, हुनजा रुॻो आसार मूंखे नज़र आया। उन चयो त 1947 में हितां कपिड़े जो तमामु वॾी कारोबार हलंदो, एक्सपोर्ट थींदी हुई। ऐं एलिस पंहिंजे हिन में किताब में इहो बि लिखियो आहे त उते मूं हिकिड़े मल्हा सां मिलियुसि, वॾी उमिरि जो माण्हू हो। उनखे मूं चयो ॾे ख़बर, हीअ मुल्क तरक़ी करे वियो आहे। हीअ तक़रीबन 2005 में हिते आई हुई। इनखे फिशर फोक वारनि बि सपोर्ट कई हुई, साईं मोहम्मद अली शाह उन ज़माने में हो, त हीअ सॼो सिंध जो टूअर जेको उन्हनि बि उन्हनि खे सपोर्ट कई। उनमें त उन मल्हा चयोसि त पाकिस्तान खां थियण खां अॻु में हिते रुॻो पाणी पाणी हूंदो हो, हर तरफ़ असीं ॾिसंदा हुआसीं पाणी हूंदो हो। ऐं जॾहिं पाणी लहंदो हो त हिते एॾियूं आबादियूं थींदियूं हुयूं, सारियूं थींदियूं हुयूं। ऐं चई पाणी असां वटि सारियूं, जेतिरो पाणी वधंदो सारियूं उन खां मथे थी वेंदियूं। इहा हिकिड़ी जिन्स हुई जेका लाड़ पे थींदी हुई, ऐं उहा हाणे नापेद आहे। ऐं मुख़्तलिफ़ जेम्स बर्न्स लिखियो आहे त इन जे लाबारे जे लाइ कच्छ ऐं मुल्तान मां माण्हू ईंदा हुआ। डेल्टा में जेके सारियूं थींदियूं हुयूं, हिते मक़ामी माण्हू उहो पूरो न करे सघंदा हुआ लाबारो, माना एॾे वॾे पैमाने ते थींदियूं हुयूं। ऐं उहे माण्हू हितां वरी वापसी में अन्न जूं ॿेड़ियूं भरे खणी वेंदा हुआ। त ही हुई असांजी इंडस डेल्टा जी सूरत हाल। ऐं उन में एलिस हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि लिखी आहे। उन लिखियो त जॾहिं सखर बराज जो इफ़्तिताह थियो त अंग्रेज़ ॾाढा ख़ुशि थिया त असां सिंध जी ख़ुशहाली जो दौरु शुरू कयो आहे, पर चई त डेल्टा जे माण्हू ते मुर्क न हुई ऐं हुननि जे मुंहं ते ॾुख ऐं ग़म जो हो त हाणे इहो असांजो पाणी रोकिजी वेंदो, असांखे इहो पाणी न मिलंदो। त एलिस खे शायदि इहा ख़बर कोन हुई त इन खां सखर बिराज खां अॻु में असां सां कहिड़ो वेतन हुयो। न ही शायदि 1859 आहे जो पहिरियों केनाल या सिस्टम ठहियो आहे इंडस रिवर सिस्टम ते, अंग्रेज़नि जे दौर में। ऐं हिकिड़ी ही आउं वज़ाहत खे ॿुधाए छॾियांव खे त इंडस या सिंधु सिरिश्तो जेको आहे, इंडस बेसिन जेको आहे, उहो अकेलो सिंधु दरिया न आहे। इन में मुख़्तलिफ़ दरिया शामिलु थियनि था, जेके अंदाज़नि 20 खन आहिनि। साॼे पासे ते 12 दरिया मिलनि था ऐं खाॿे पासे ते 8 दरिया मिलनि था। उन में पहिरियों दरिया जेको मिले थो उहो गार्तिक आहे, उहो आहे तिब्बत जो। उहो जितां सिंधु निकिरे थी उतां ई किथां शुरू थिए थो, पोइ वरी 200 किलोमीटर अची अॻियां सिंधु सां मिली थी वञे, ऐं पोइ ईअं सिंधु अॻिते अचे थी, जंहिंमें इहे सभु काबल जो बि पाणी अचे थो, त सतलुज, झेलम, चिनाब, इहो सभु पाणी अचे थो। ऐं पुराणियूं ॻाल्हियूं आउं नथो ॿुधायांव खे, 1947 में 72 मिलियन एकड़ फिट पाणी ईंदो हो डेल्टा में। उन सां गॾु 250 टन लट ईंदी हुई, जेको हाणे जी मीराणी साहब चयो त हाणे त कुझु ई कोन्हे को। हिकिड़ा साल अहिड़ा बि आहिनि जिन में 0.7 मिलियन एकड़ फिट पाणी आयो आहे। त इहो सॼो जेको मथे जेको बि कारोबार थिया आहिनि, जेके पोइ बराज ठहंदा विया, पंजाब में नेटवर्क ठहियो,
पोइ ऐं वरी इन में असां सां वेदन इहा थी जेको 1960 जो सिंतास मुआइदो थियो उन असांजो सत्यानाश कयो। उन में हिननि ॿिन्ही पंजाबियुनि विराए गॾिजी पाण में वेही टे दरिया चऊं तुसीं ले जाओ ये असीं रखंदे। त उन्हनि जी पंजाबी भाउरनि जी पाण में जेका गठजोड़ हुई उन असांखे तबाही जे किनारे ते पहुचाए छॾियो। अॼु सिंधु दरिया इंडस डेल्टा जे मरण जूं ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि। हाणे ताज़ो अमेरिकन जियोलॉजी सोसाइटी जियोलॉजिकल सोसाइटी आहे उनजो शायदि 2022 में डॉक्यूमेंट छपियो आहे जेको दुनिया जे 6 वॾनि डेल्टाउनि ते उन्हनि स्टडी कई आहे। उन में इंडस डेल्टा बि शामिल आहे, उन में नील आहे, इंडस आहे, चाइना जी हिकिड़ी आहे। बहरहाल 6 डेल्टाउनि ते उन्हनि स्टडी कई आहे। उन मां इहो लिखियो अथनि त इंडस जे लाइ लिखियो अथनि इट इज़ डेड डेल्टा। त ही असांजी वञी सूरत हाल बीठी आहे। इन मां रुॻो जीअं साईं चयो त हितां लखूं माण्हुनि कई आहे। IUCN जी हिकिड़ी रिपोर्ट आहे त डेल्टा मां 10 लख माण्हुनि माइग्रेशन कई आहे। डेल्टा रुॻो ठटो ज़िलो न आहे, डेल्टा ठटो ज़िलो आहे, सिजावल आहे, बदीन ज़िलो आहे, इहो सॼो जेको सो असांजो डेल्टा आहे। त इहे 10 लख माण्हू जेके आहिनि इहे केॾांहुं विया, उन्हनि जो कहिड़े हाल में आहिनि उहे, उन्हनि जी का ख़बर कान्हे। ऐं हिकिड़ी ॿी बि स्टडी आहे, ही पाणी घटि थियण जे करे पाणी जेको समुंड में नथो अचे या डेल्टा में नथो अचे, अॻे पाणी ईंदो हो त समुंड जे टेम्परेचर खे कंट्रोल कंदो हो। हाणे जो पाणी नथो अचे त समुंड जो टेम्परेचर वधंदो थो वञे। जीअं डॉक्टर साहिबा चयो त कॉन्टिनेंटल शेल्फ आहे, बिल्कुलु सिंध जो कॉन्टिनेंटल शेल्फ तक़रीबन 150 किलोमीटर खां मथे आहे ऐं बलूचिस्तान जो को 40-50 किलोमीटर ते आहे। पर उन शेल्फ में हाणे त पाणी अचे ई कोन थो, उहो शेल्फ बि घटिजो थो वञे। उहो इंडस डेल्टा जंहिंजी हिकु अंदाज़े मुताबिक़ 13,000 खां 30,000 स्क्वायर किलोमीटर जंहिंजी एरिया हुई, उहो हाणे उनजो 92% सैकड़ो जेको आहे 92% आहे उहो समुंड गिरकाए वियो आहे। इहो आउं पंहिंजे तरफ़ां नथो चवां, इहो गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान जा 2 डॉक्यूमेंट आहिनि, हिकिड़ो लिविंग इंडस, ॿियो नेशनल एक्शन प्लान। इन्हनि ॿिन्ही में इहो ज़िक्र आहे त डेल्टा जो 92% समुंड पाए वियो आहे। ऐं जेकॾहिं डेल्टा में पाणी न आयो त 2005 खां 2060 ताईं ठटो ज़िलो, बदीन, कराची जो कुझु हिसो ऐं शायदि ठटो, सिजावल, बदीन, कराची इहे न रहंदा सर दुनिया ते। त ही रुॻो असांजो मसइलो न आहे। असांजा उहे माण्हू जेके हिते ख़ुशहाल हुया, एलिस लिखियो आहे त हिते जा माण्हू ॾाढा शौक़ीन आहिनि। हिते माना हिननि जी शइ जेका हिते हिकिड़ो अंग्रेज़नि जो आयो हुयो सफ़ीर, उन जेका रिपोर्ट मोकिली आहे उहा उन कोट कई आहे त हितां जा माण्हू एॾा ख़ुशहाल आहिनि ऐं एतिरो माना हिननि जी जेका लाइफ आहे उहा शहज़ादनि वारी आहे। अॼु उहो असांजो माण्हू बुख में, बेरोज़गारी में, समुंड जे किनारे 12 बजे वञी वेहे थो ऐं मारूड़ी जो शिकार करे थो। ऐं उन में उहो मारूड़ी जो शिकार थींदो ई सियारे में आहे। ऐं उहे माण्हू उते बिना अजे, बिना अटे, बिना कंहिं अजे जे, बिना कंहिं गरम कपिड़े जे 12 बजे उते रहंदा आहिनि। पर उन्हनि खे एतिरो नथो मिले जो पंहिंजो 3 वक़्त जी मानी खाई सघनि। थर्ड पोल जी रिपोर्ट आहे त डेल्टा में 83% गुरबत आहे ऐं उन मां 25% त सफ़ा ग़रीब आहे। इंतिहाई गुरबत जेका आहे उहो 25% आहे उन मां। त इहे माण्हू जेके असांजा इंतिहाई गुरबत जी हालत में आहिनि, जेके हिकिड़े वेले ते गुज़ारो कनि पिया, उन्हनि जी केरु पुछा करण वारो कोन्हे को, उन्हनि जो कोई सहारो लाइण वारो कोन्हे को। इहो सॼो असां ते जेको सिंधु दरिया ते डैम ठहिया आहिनि, सिंधु दरिया ते जेके मथे बैराजिस ठहिया आहिनि, हीअ ॻाल्हि इहा आहे त हिन ते असांखे सोचणो पवंदो। असांजे मुस्तक़बिल जो सुवालु आहे, हीअ रुॻो हिकिड़ी माहीगीरनि जो सुवालु न आहे, हीअ इंडस सिविलाइज़ेशन जो सुवालु आहे। हिते असांजी सकाफ़त जो सुवालु आहे, असांजे सिंधी माण्हुनि जो सुवालु आहे। जेकॾहिं समुंड अहिड़े नमूने सां अॻिते वधंदो रहंदो त अॼु खां तारीख़ में असांखे 9,800 साल पहिरीं हाला ताईं समुंड जो ॾस मिले थो। ईअं न थिए जो समुंड अञा बि अॻिते वधंदो वञे ऐं तक़रीबन 15,000 या 16,000 साल पहिरीं त मुल्तान ताईं बि समुंड हुयो।
ईअं न थिए जो पढ़िजे त अलाह का हुई सिंध ऐं सिंध वारनि जी ॿोली। त हिते तमामु ॾुखियो मसइलो आहे त असांखे सिंध दरिया खे बचाइण लाइ, डेल्टा खे बचाइण लाइ, पंहिंजे क़ौमी वजूद खे बचाइण लाइ सिंधु दरिया जे लाइ अहिड़ी जदोजहद करणी पवंदी जहिड़ी हिंदुस्तान में निर्मला नदी जे लाइ अरुंधति राय कई। जेकॾहिं अहिड़ी असांखे जंहिंजो बुनियादु मोहम्मद अली शाह रखी वियो, असांखे उनखे अॻिते वधाइणो पवंदो। जेकॾहिं असां ॾिसंदा रहियासीं, माठ करे वेठा रहियासीं, त असांजे लाइ काई सुठी ॻाल्हि कोन्हे को। असांजो मुस्तक़बिल तमामु ख़राबु आहे ऐं जेकॾहिं असां पंहिंजो मुस्तक़बिल ठाहिणु चाहियूं था त असांखे इन में पंहिंजे घर मां निकिरणो पवंदो। पंहिंजे हिन सभी जेको असां इहो खोल आहे त असांजी क़ौम जेका आहे 5000 साल पुराणी आहे, असांजी वॾी जेका असां हिकिड़ी जेका असांजी सकाफ़त आहे सदियुनि जी, उन खोल मां ॿाहिरि निकिरणो पवंदो। जेकॾहिं इन खोल में असीं रहियासीं त असां पंहिंजो वजूद विञाए वेही रहंदासीं। ऐं आख़िर में आउं लतीफ़ साईं जो हिकिड़ो शेर चई ऐं साईं खां इजाज़त वठंदुसि, उहो आहे त बंदर जा भई बंदर जा भई सुखाणिया में सुम्हो, बंदर जा भई सुखाणिया में सुम्हो, एॾो कपर तो कुन करे जी माटी मंझ मही, एॾो सूर सही निंड न कजे नाको। हाणे नाकवनि ते आहे जेकी वणेनि सो। जी अस महिरबानी। महिरबानी साईं। उहो ई सवाल अञा ताईं असांजो सवाल ई आहे त माण्हू छा करे, आम माण्हू छा करे। असांजी ॿुधाए ज़िमेदारी आहे उहा। साईं बार बार ज़िक्र पे कयो त जेका असां हिकिड़ी तहरीक हलाई थी, साईं मोहम्मद अली शाह साहिबु हिकिड़ी तहरीक हलाई मोहननि जे लाइ ऐं सामूंडी पटी जे लाइ। उन तहरीक खे असां अॻिते अञा वधायूं, अञा उन तहरीक खे असां माठो थियणु न ॾियूं, उनखे अञा अॻिते वधायूं। मां गुज़ारिश कंदुमि साईं सैयदा यास्मीन अली शाह साहिबा खां त उहे असांखे उन ते थोरो रहनुमाई कनि त इहे सॼा मसइला मौजूदु आहिनि असांजा। इन्हनि मसइलनि खे असां पाण पंहिंजे तौर ते कीअं निबेरियूं, असांजो उन में कीअं थोरो घणो असां उन में हिसो मिलायूं, आम माण्हू उन में कीअं हिसो मिलाए ऐं इन्हनि तहरीकुनि खे असां कीअं अॻिते वधायूं। कौन कहता है कि मौत आएगी तो मैं मर जाऊंगा, कौन कहता है कि मौत आएगी तो मैं मर जाऊंगा, मैं तो दरिया हूँ समंदर में उतर जाऊंगा। इहो शेर चवण जो मक़सदु मुंहिंजो इहो आहे त हर दरिया जी हिकिड़ी आख़िरी मंज़िल हूंदी आहे। ईअं ई दरियाए सिंध जी बि आख़िरी मंज़िल जेकी आहे उहा समुंड आहे। छो जॾहिं डेल्टा आबाद हो ऐं पाण सभु ख़ुशहाल हुआ, उते माहीगीरी, पंहिंजो एग्रीकल्चर, पंहिंजो लाइव स्टॉक, इहे टे शयूं जेकियूं डेल्टा सां रिलेटेड आहिनि उहे इलाही ज़्यादा ख़ुशहाल हुयूं। ऐं जीअं जीअं डेल्टा जी तबाही शुरू थियणु लॻी त इहो पंहिंजी माहीगीरी, एग्रीकल्चर, इहो त मतिलबु बिल्कुलु नाले जी रहिजी वई आहे। त असां फिशर फोक, जीअं तव्हांजो सुवालु हो त फिशर फोक जी जेकी तहरीकूं हलियूं, साईं मोहम्मद अली शाह ऐं उन्हनि तहरीकनि खे कीअं अॻियां खणी आयो ऐं हाणे असां उन्हनि तहरीकनि खे कीअं अॻियां वाधारो ॾेई सघूं था, उहो ईअं त 1997 में हिकिड़ी तहरीक शुरू थी हुई दरिया जो जेको कुदरती भाउ आहे उन जे तहफ़ुज़ जे लाइ। पोइ उहो हलंदे हलंदे जॾहिं पाकिस्तान फिशर फोक फोरम उन प्लेटफॉर्म में उन में इन्वॉल्व थियो त 2000 खां पाकिस्तान फिशर फोक फोरम उन तहरीक खे अॻियां वधायो ऐं हर साल जीअं 14 मार्च दरियानि जो आलमी ॾींहुं थींदो आहे, इहो पाकिस्तान फिशर फोक फोरम दरियानि जी बहाली जे लाइ वॾो ज़ोर ऐं शोर सां वलवले सां हिकिड़ी मतिलबु मुहिम जी सूरत में इहो ॾींहुं त 14 मार्च ते थींदो, पर 1 मार्च खां वठी 14 मार्च ताईं बाक़ाइदा इन तहरीक खे हलायो वेंदो। उन में मुख़्तलिफ़ रैलीज़, मीटिंग्स, कॉर्नर मीटिंग्स, सेमिनार्स, वर्कशॉप, आगाही जहिड़ा प्रोग्राम। त दरिया जी बहाली छो ज़रूरी आहे, दरिया पंहिंजे लाइ, दरिया जो पंहिंजी आख़िरी मंज़िल ताईं पहुचणु छो ज़रूरी आहे ऐं उन जो तहफ़ुज़ कीअं कजे, उनखे कीअं बचाइजे, इहो सॼो उन हिकिड़ी तहरीक में हलियो।
पोइ ईअं हलंदे हलंदे पाकिस्तान फिशर फोक फोरम 2019 में हिकिड़ो एक्ट आंदो ऐं उहो एक्ट जेको हो उनजो जेको मक़सदु हो उहो इहो ई हो त दरिया खे तहफ़ुज़ ॾिजे, उन जी माहौलियात खे तहफ़ुज़ ॾिजे। पर उहा तहरीक बि 5 साल हली, पर उन ते गवर्नमेंट पंहिंजे ऐवाननि हुकुमराननि जी तरफ़ां का अहिड़ी मोट न मिली सघी ऐं हेसि ताईं बि तहरीकूं जारी आहिनि। ऐं इन जॾहिं दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में इहो तइ कयो वियो त दरिया खे बि पंहिंजी जेकी मतिलबु उहो हिकिड़ो जीवन आहे, दरिया जेको आहे उहो ज़िंदा दरिया आहे, उहो बि हिकिड़ी साह वारी जानदार शइ आहे, उनखे बि पंहिंजी मौज ऐं मस्ती में जीअण जो हक़ु आहे। त मुख़्तलिफ़ मुल्कनि में ख़ासि करे न्यूज़ीलैंड में विंगुइन दरिया आहे, उनखे पर्सनहुड राइट ॾिनो वियो ऐं इहा तहरीक पूरा 150 साल हली ऐं 150 साल खां पोइ उन्हनि खे उहा कामयाबी मिली ऐं उन जी जेकी न्यूज़ीलैंड जी जेकी रियासत आहे उहो उन विंगुइन दरिया खे पर्सनहुड राइट ॾेई करे हाणे मतिलबु इन हद ताईं त पाण हुन में को हिकिड़ो टिशू पेपर या कागज़ जो टुकड़ो बि नथा उछलाए सघूं, छो त पाण जीअं हिकिड़ी मिसाल ॾियां त जीअं पाण इंसान आहियूं ऐं वेठा आहियूं, अगरि केरु को टिशू ऐं या कुझु बि का शइ ख़राबु करे पाण ते उछलाए त केॾो बुरो लॻंदो। उन दरिया खे बि उहो राइट ॾिनो वियो ऐं पोइ उन तसवुर खे खणी करे, उन कॉन्सेप्ट खे खणी करे मोहम्मद अली शाह फिशर फोक जे प्लेटफॉर्म ते 2017 खां इहा तहरीक हलाई त जीअं ॿियनि मुल्कनि में पाण ज़्यादा परे नथा वञूं, पंहिंजे ई जेको माज़ी जो पाकिस्तान बांग्लादेश उन में बि उन दरिया खे पर्सनहुड राइट ॾिनो वियो। त उन तइ कयो त जीअं ॿियनि मुल्कनि में दरिया खे पर्सनहुड राइट ॾिनो वियो आहे, इन ई साॻी सूरत इंडस रिवर खे बि उहो पर्सनहुड राइट ॾिनो वञे, जीअं हूअ बि पंहिंजी मौज ऐं मस्ती में जीअं। छो त हिन वक़्तु जेको पंहिंजो डेल्टा आहे, पंहिंजो जेको दरिया आहे उहो डेथ रिवर आहे, मतिलबु मुअल दरिया आहे, उहो ज़िंदा दरिया न आहे, छो ज़िंदा डेल्टा न आहे, छो त उनमें दरिया जो पाणी अचे ई कोन थो। ऐं इहा तबाही तॾहिं खां डेल्टा जी शुरू थियण लॻी जॾहिं अंग्रेज़नि जे दौर में 1848 में जॾहिं पंजाब जो एरीगेशन सिस्टम खे स्टेबल करण जे लाइ उन्हनि जेका डिसीशन वरिता, उतां खां इहा तबाही शुरू थी। पोइ हलंदे हलंदे आई थिंक 1932 में सखर बैराज ठहियो ऐं ईअं पोइ आहिस्ते आहिस्ते मुख़्तलिफ़ डैम्स ठहंदा विया, कट्स लॻंदा विया, नाकेलियूं पायूं वियूं ऐं डाइवर्जन थींदा विया, त दरिया खे बिल्कुलु ई सुकाए छॾियो ऐं डेल्टा ताईं पाणी न पहुचण जे करे डेल्टा सॼो तबाह थी वियो। छो त जॾहिं दरिया पंहिंजी मौज ऐं मस्ती में बिल्कुलु आज़ादाना तरीक़े सां वहंदो हो, तॾहिं हू पाण सां गॾु 180 मिलियन फुट एकड़ पाणी पाण सां गॾु आणींदो हो ऐं 400 टन उहा रेत आणींदो हो, जेको डेल्टा खे आबाद कंदी हुई, ज़रई ज़मीनूं आबाद कंदी हुई, समुंड खे पोयां उछलाईंदी हुई। ऐं हिन वक़्तु इहा सूरत हाल आहे त दरिया जो मिठो पाणी जेको आहे उहो पंहिंजे समुंड में फ्लो नथो करे, कोटड़ी डाउन स्ट्रीम खां हेठि बिल्कुलु पाणी छॾियो नथो वञे सवाइ फ्लड जी सूरत में। पर जंहिंजे करे हींअर 40 खां 45 लख ज़मीन जेकी आहे उहा समुंड गिड़काए चुको आहे। जीअं सर मुस्तफ़ा मीराणी साहब ॿुधायो त इहो टियों केटी बंदर आहे। पहिरीं ईअं हूंदो हो केटी बंदर एॾो त आबाद हूंदो हो, उन जी जेकी म्यूनसिपलिटी हुई उहा एॾी शाहूकार हूंदी हुई, उहो कराची जी म्यूनसिपलिटी खे बाक़ाइदा कर्ज़ा ॾींदी हुई ऐं हुते अगरि को महिमान को विज़िटर केर बि वेंदो हो ऐं उहो अगरि पाणी घुरंदा हुआ त उहो पाणी जे बजाए खीर ऐं लस्सी पेश कंदा हुआ, मतिलबु उहो खीर ऐं लस्सी विकिणणु उहो ऐब सम्झंदा हुआ। पर हिन वक़्तु जेको हीउ टियों केटी बंदर आहे इहो बि आहिस्ते आहिस्ते तबाह थी रहियो आहे। इन्हनि हालांकि बंद त लॻाया आहिनि, इरोजन खे त इन्हनि रोकियो आहे, पर इहो इरोजन बि आउं चवां थी त कुझु सालनि में इहो बंद बि ख़तमु थी वेंदा। पर जेको इंट्रोजन थी रहियो आहे, सी इंट्रोजन, उहो झिरकनि खां मतिलबु एतिरो परे
कोठड़ी ताईं वियो आहे ऐं अंदरि ई अंदरि जेको आहे ज़मीनूं जेको आहे उहा गिड़काईंदो पियो वञे, पंहिंजी जेकी बि एग्रीकल्चर लैंड आहे उहा सॼी ख़तमु कंदो पियो वञे। ऐं अगरि इहा ई साॻी सूरत हाल रही त ईंदड़ कुझु सालनि में पंहिंजा जेका डेल्टा जा 3 वॾा रीजन आहिनि, ठट्टो, सिजावल, बदीन, उहो पाणी जे अंदरि हूंदा। शायदि छो त असांजा वॾा चवंदा हुआ त असां उन देश में रहंदा आहियूं जंहिं देश में दरिया जेको आहे उहो समुंड में वेंदो आहे। पर बदकिस्मती सां हाणे जेकी असांजी जनरेशन ईंदी उहा इहे चवंदी त भई असां उन देश में रहंदा आहियूं जिते समुंड जेको आहे उहो दरिया में वेंदो आहे। त इहा असांजे लाइ हिकिड़ी मतिलबु तशवीशनाक सूरत हाल आहे ऐं काफ़ी ख़तरनाक सूरत हाल आहे। अगरि इहे ई रही त पाण बिल्कुलु ई पंहिंजा जेके हे 3 पंहिंजा ज़रे मुआइशा आहिनि, पंहिंजा रोज़गार जा जेका तरीक़ा आहिनि, माहीगीरी आहे, एग्रीकल्चर आहे, पंहिंजो माल मवेशी आहे, लाइव स्टॉक आहे, उहो कंप्लीटली मतिलबु उन मां बि 2 त तबाह थी चुका आहिनि, बाक़ी जेको आहे उहो बि कंप्लीटली तबाह थी वेंदो। त इहा ई सूरत हाल आहे। ऐं इहे ई चवंदसि त इन्हनि तहरीकुनि खे अञा वधीक पाण सभई गॾिजी करे जेके बि तंज़ीमूं, जेका बि माण्हू, जेका बि एक्सपर्ट आहिनि, उहे जेका पाणी जी बहाली जे लाइ, दरिया जी बहाली जे लाइ जेको कमु कंदा आहिनि, तहरीकूं हलाईंदा आहिनि, उहे सभु हिकिड़े प्लेटफॉर्म ते गॾु थी करे, मुतरक थी करे हिकिड़ी अहिड़ी तहरीक हलायूं जेको जंहिंसां पंहिंजो इंडस रिवर जेको आहे उहो वापसि खां उनजो जेको कुदरती बहाव आहे उहो बहाल थी सघे ऐं उहो पंहिंजी मौज ऐं मस्ती में वापसि खां उहो फ्लो करे सघे। पंहिंजो डेल्टा जेको आहे उहो वापसि खां आबाद थी सघे। जेका हेसि ताईं डेल्टा जा 12 खां 15 लख जेका माण्हू आहिनि उहो माइग्रेट करे विया आहिनि ऐं कुझु माण्हू त इन सूरत हाल में बि आहिनि त उन्हनि वटि मतिलबु एतिरो पैसो बि कोन्हे जेको हू पंहिंजो सामान कंहिं ट्रक सुज़ुकी में विझी करे ॿिए कंहिं शहर में वञी पंहिंजो को रोज़गार करे सघनि या छा। ज़्यादातर माण्हू हैदराबाद ऐं कराची जी साइड न ई मुंतकिल थिया आहिनि। पर छा तव्हां सम्झी सघो था, सोचे सघो था त छा उन्हनि खे उहो उते फैसिलिटीज़, उहे अपॉर्चुनिटीज़ मिली सघंदियूं जेको उन्हनि खे पंहिंजे डेल्टा में मिलंदियूं हुयूं जॾहिं डेल्टा आबाद हो? छा उहे उहो रोज़गार कमाए सघंदा? छा उन्हनि जा बच्चा उहो तालीम हासिल करे सघंदा? छा उन्हनि जी औरतुनि खे उहा सुठी सिहत मिली सघंदी? कतई न। तव्हां इहे चवंदसि त पाण सभई गॾिजी करे हिकिड़ी प्लेटफॉर्म ते गॾु थी करे हिकिड़ी अहिड़ी तहरीक हलायूं ऐं अहिड़ो जवाबु ॾियूं त वाकई में हीअ जेकी इंडस रिवर सां रिलेटेड जेका माण्हू आहिनि, जेकी सिंध धरती आहे, उन जा माण्हू सुतल न आहिनि। डेल्टा जा माण्हू जेका आहिनि उहे सुतल न आहिनि, उहे जाॻियल आहिनि। उहो उन्हनि खे ख़बर आहे त असांजा हक़ कहिड़ा आहिनि ऐं पंहिंजा हक़ वठी सघनि था। वॾी महिरबानी। बिल्कुलु असां इहा ई ॻाल्हि कयूं पिया त हीउ जेको मसइलो डेल्टा जो असां चऊं पिया, इहो रुॻो डेल्टा जो मसइलो न आहे, इहो पूरे पाकिस्तान जो मसइलो आहे। माना असां इहो बि नथा चऊं त इहो रुॻो सिंध जो मसइलो आहे, इहो सिंध जो बि न आहे, इहो पूरे पाकिस्तान जो मसइलो आहे। हीअ असांजो जेको मुआशी हब आहे सॼो, ऐं जेका सॼी असांजी तिजारत थिए थी सामूंडी, इन ते पूरे मुल्क जी मईशत हले पई। अच्छा, इन सिलसिले में सरकार इलाही बज़ाहिर कम बि थियनि पिया, ईअं न आहे त को कम न पिया थियनि, कम बि इलाही थियनि पिया। साईं नासिर साहिबु असां सां गॾु वेठा आहिनि। नासिर साहिब जो 30-35 सालनि खां वठी तजुर्बो रहियो आहे। साईं पाण इलाही बैनुल अक़वामी प्रोग्राम हलाया आहिनि डेल्टा जे हवाले सां, ऐं सभ खां जेको वॾो प्रोग्राम हुयो इंडस फॉर ऑल, इहो पाकिस्तान जी लेवल ते सॼो प्रोग्राम हलियो हुयो। त रुॻो ही सिंधू जेको आहे रुॻो सिंधियुनि जी जो मसइलो कोन्हे को, पर हीउ पूरे पाकिस्तान जो मसइलो आहे। इहा तहरीक छो आहिस्ते आहिस्ते घटि थी वई आहे? साईं नासिर साहिब खां मां इहा ई गुज़ारिश कंदुमि त इन ते थोरो अवाम जो जेको असांजो जेको उन में हुजणु घुरिजे किरदारु, उन ते बि थोरो रोशनी विझो त आम माण्हूअ जो उन में किरदारु छा आहे। सरकार जो त पंहिंजी जाइ ते आहे, उहो असां कंदासीं, पर असांजो किरदारु उन में छा हुजणु घुरिजे, उन ते बि थोरी रोशनी विझो, महिरबानी। पहिरियों पाणी मेलो हिते असां MH पवार इंस्टीट्यूट में गॾु थिया आहियूं ऐं मूंखे एज़ाज़ु आहे त मां पवार साहिब खे ॾिठो बि वेझड़ाई खां, उन सां गॾु कमु करण जो मौक़ो मिलियो, उन सां कचहरियूं बि कयूंसीं
कराची में, हैदराबाद में उन सां गॾु सफ़र बि कयासीं। ऐं साईं हिकिड़ो सिंध जो अहिड़ो साइंसदान हो जंहिं पहिरियों दफ़ो पंहिंजो जेका बि रिसर्च हुई, स्टडी हुई, उनखे साइंटिफिकली ॾिसंदो हो। हू हिकु ई वक़्तु घण रुखी शख़्सियत हो, मल्टी डायमेंशनल उनजी पर्सनैलिटी हुई। तारीख़ सां गॾोगॾु ज़राअत, पाणी, हार्टिकल्चर, ऐं उन हवाले सां मां सम्झां थो त हिकिड़ो ग़ैर मामूली माण्हू हो जंहिं असांखे सिंध खे नवां पंहिंजो ज़राअत जे हवाले सां, पाणी जे हवाले सां ऐं तारीख़ जे हवाले सां नवां घस ॾिना ऐं पंहिंजे हिसे जो कमु करे वियो। ऐं ही उहे माण्हू हुआ जिन सॼी ज़िंदगी पंहिंजे धरतीअ लाइ, क़ौम लाइ कमु कयो ऐं सॼाई धरतीअ खे ॾिनो, धरतीअ खां कुझु वरितऊं कोन। त साईं पंवर साहिब जे लाइ ताड़ियूं थी वञनि, MS पंवर साहिब जे लाइ, जिते असां हिते गॾु थिया आहियूं। पाकिस्तान जे हवाले सां असां ॾिसूं था त जेका असांजी साहिली पट्टी आहे उहा 1050 किलोमीटर ते मुश्तमिल आहे। 700 किलोमीटर बलूचिस्तान जा आहिनि ऐं 350 किलोमीटर सिंध सूबे जा आहिनि। पर वरी जेकॾहिं असां पैदावार जे लिहाज़ खां उनजी मुआशी, माहौलियाती ऐं समाजी अहमियत ॾिसूं था त जेको सिंध जी साहिली पट्टी आहे उहा 700 किलोमीटर बलूचिस्तान जा हिकिड़े पासे ऐं 350 किलोमीटर सिंध जा हिकिड़े पासे। उहो छो आहे? उहो इहो ई आहे जेको तव्हांखे सभिनी ॿुधायो त जेको हिकिड़ो सदियुनि खां हिकिड़ो जेको अमल हो त दरिया जो पाणी समुंड खे पोइते धिकींदो पंहिंजी डेल्टा ठाहींदो रहियो ऐं उन में जेको आहे सो उनखे पुश बैक कंदो रहियो, पोइते धिकींदो रहियो ऐं उन ई से करे ही असांजी डेल्टा ठही आहे। ज़रा ॿिए हंधि का डेल्टा नथी ठहे। त उन हवाले सां असां वटि जेके बि बरतानवी राज में, छाकाणि त पहिरीं दरिया जेको हो सो जीअं असां चवंदा शींहं दरिया आहे, सिंधु दरिया वाइल्ड रिवर हुई ऐं हीअ इनंडेशन कैनाल जे थ्रू पंहिंजा रुख बि चेंज कंदो रहियो, कोर्स बि मटाईंदो रहियो। पोइ बरतानवी ब्रिटिशर्स अची हिन खे क़ैद कयो बंदनि में, बैराजिस में, डैम्स जे ज़रिए, ऐं पोइ असांजी जेका असां तबाही शुरू थी। त उहो जेको जॾहिं हीअ वाइल्ड रिवर हुई, इंडस रिवर, त हीअ सिंध हिकिड़ी शाख या हिकिड़ी क्रीक या छाड़ मां कोन वेंदो, 17 क्रीक्स हुयूं, गिज़रीअ खां वठी सर क्रीक ताईं। ऐं उहे 17 ई क्रीक्स असां वटि डॉक्यूमेंटेड आहिनि ऐं हाणे सिर्फ़ु उहे शायदि डॉक्यूमेंट में ई मिलंदियूं, छाकाणि त असां सिंधु दरिया खे बहाल करण जो हिकिड़ो दीवाने जो ख़्वाबु आहे ऐं उहो असांखे जेके अपर रायपेरन आहिनि त उहो चवंदा आहिनि त तव्हां विसारे छॾियो त तव्हांखे को वरी एतिरो पाणी असां ॾींदासीं ऐं तव्हांजो वरी 17 क्रीक्स जेके आहिनि से बहाल थींदियूं। त हाणे असां वटि जेको पाणीअ जी विरासत जी असां ॾिसूं था जेका पाकिस्तान में सूरत हाल, त सभ खां पहिरीं असां वटि ॻाल्हि थींदी आहे पाणी ज़राअत लाइ, पाणी इंसानी आबादीअ लाइ, पाणी सनतुनि लाइ। पर हिकिड़ो ॿियो कंसेप्ट आहे दुनिया में, पाणी फितरत लाइ, वाटर फॉर नेचर। ऐं उन में असां ॾिसूं था त सिंध जी न सिर्फ़ु कोटड़ी डाउन स्ट्रीम खां हेठि, पर गुडूअ खां वठी सखर जेके 2 बैराज आहिनि उन्हनि ते सूरत हाल इंतिहाई ख़राबु आहे। चाहे असांजा वाटर फॉर नेचर माना असांजा कचे जा बेला तबाह थी चुका आहिनि ऐं उन में हिकिड़ा त नेचुरल फैक्टर्स आहिनि जेका हर साल इनंडेशन थींदी, दरिया पाणी सां गॾु पंहिंजे सिल्ट खणी ईंदो, लट खणी ईंदो ऐं असांजो कचे जी हिकिड़ी पूरी अलॻि इकानमी ऐं इकालॉजी हुई, उहा तबाह थी चुकी आहे। उन सां गॾु जेके ढंढूं ढोरा हुआ कचे में उहे तबाह थी चुका आहिनि ऐं कोटड़ी डाउन स्ट्रीम में वरी वधीक सूरत हाल ख़राबु आहे, छाकाणि त हीअ आख़िरी बैराज आहे ऐं इन खां पोइ हिकिड़ो ज़मानो हो जो साल जा 12 ई महीना पाणी कोटड़ी डाउन स्ट्रीम में वहंदो हो ऐं हाणे सिर्फ़ु बोड जे दौरान महीनो ॾेढ वञे थो पाणी, जंहिंखे बि बदकिस्मती सां असांजी मीडिया चए थी त पानी ज़ाया हो रहा है और डैम बनाए जाए। जॾहिं बि थोरी घणी पाकिस्तान में बोड जो वाक़ियो थींदो आहे त हिकदमि इहा डिबेट शुरू थी वेंदी आहे त पानी ज़ाया हो रहा है और फौरी तौर पे डैम बनाए जाए। त इहो जेको असांजी डेविएशन आहे, मां सम्झां थो त इंडस डेल्टा हींअर पंहिंजे आख़िरी पसान में आहे ऐं उहा इंसानी मुदाख़लत जे करे जेको असां जेका हथ चुरांद कई आहे पंहिंजे वहकरनि सां, पाणीअ सां, छाकाणि त जॾहिं इंडस वाटर ट्रीटी थी त उन में इन्वायरमेंटल फ्लोज़ जो कंसेप्ट कोन हो, माहौलियात जी ॻाल्हि कोन हुई, क्लाइमेट चेंज जी उन वक़्तु ॻाल्हि कोन हुई, जेके हिन सदीअ जूं वॾी हक़ीक़तूं आहिनि। ऐं हाणे जीअं जीअं छाकाणि त असांजो जेको सोर्स आहे पाणी जो उहो ग्लेशियर्स आहिनि ऐं ग्लेशियर्स तेज़ी सां मेल्ट थी रहिया आहिनि, त हाणे इहो ई आहे त जेको असांजो पाकिस्तान हिकिड़ो फेडरेशन आहे, उन में 4 सूबा आहिनि ऐं उन में जेको पाणी जो मुआहिदो आहे उन में 4 स्टेक होल्डर्स आहिनि। त हमेशह सिंध खे इहो चयो वेंदो आहे त अगरि डेल्टा खे बचाइणो आहे त सिंध पंहिंजे हिसे मां पाणी ॾिए। त असां चऊं था त असां न सिर्फ़ु पंहिंजो इंडस वाटर अकॉर्ड ते इम्प्लीमेंटेशन कयूं जंहिंमें लिखियलु आहे त घटि में घटि 10 MF पाणी वञणु खपे, पर गॾोगॾु असां इंडस वाटर अकॉर्ड खे वरी नज़रसानी बि कयूं
ऐं इंडस डेल्टा खे उन में 5 हिसेदार डिक्लेयर कयूं। 5th शेयर होल्डर इंडस डेल्टा आहे। जीअं तव्हां चयो त हीअ असांजी नेशनल इकानमी में कंट्रीब्यूट थो करे। जॾहिं हितां जी मच्छी झींगो ॿाहिरि मोकिलियूं था त उन मां जेका आमदनी अचे थी उहा क़ौमी ख़ज़ाने में वञे थी। हिन जा जेके बेनिफिट्स आहिनि, या हाणे कारबान जेको बिज़नेस थिए पियो त कारबान जे करे तव्हां हिते वण पोखियो, छाकाणि त हीअ कारबान सिंक्स आहिनि। ॿेला जेके आहिनि उहे फितरत जो हिकिड़ो अहिड़ो नेचर जो पंहिंजो इको सिस्टम आहिनि जंहिंमें तव्हां पंहिंजी क्लाइमेट चेंज जे हवाले सां बि उनखे मिटिगेट करे सघो था। त तिमर जा ॿेला तव्हांखे मां ॿुधायां त 1922 में हिंदुस्तान जी बॉटनिकल सोसाइटी हुई, उहो हिते आया डेल्टा में, ऐं हुननि हितां जी प्लांट्स खे ऐं फ्लोरा खे अचे स्टडी कयो ॿूटनि ते, ऐं हुननि अची पहिरियों दफ़ो ॿुधायो त सिंधूअ जे छोड़ वारे इलाइक़े में डेल्टा में तिमर जा 8 जिन्सूं आहिनि, 8 क़िस्म आहिनि। ठीकु आहे। ऐं उन मां 4 जेके आहिनि से हिन वक़्तु मुकमल ख़तमु थी चुका आहिनि, ऐं 4 जेके बचा आहिनि उन्हनि मां बि जेके आहिनि से 3 तमामु घटि तइदाद में आहिनि, ऐं हिकिड़ो स्पीशी आहे एविसीनिया जेको थोरो वधीक तइदाद में आहे। त असां वटि इहे तिमर जा ॿेला इन जी हाणे जीअं 2004 में सुनामी आयो त उन खां पोइ उन जी वधीक अहमियत वधी, त असांखे ख़बर पई त जेको सामूंडी तूफ़ान आहिनि, छाकाणि त हे नेचर जा फस्ट डिफेंस ऑफ लाइन जेके चऊं असांजा मुहाफ़िज़ आहिनि, फितरत जा मुहाफ़िज़ आहिनि। ऐं हीअ जेकॾहिं असां दीवार हटाए छॾींदासीं त इहे साइक्लोन सी इंट्रूयन, ऐं डेल्टा में जॾहिं असां बि ॻाल्हि कयूं था ठट्टो सिजावल बदीन ख़ुश्क साहब, इन में कराची बि शामिलु आहे। डेल्टा में कराची बि उनजो हिसो आहे, ऐं मलीर जे कुझु इलाइक़नि में बि सी इंट्रूयन जेको आहे थी रहियो आहे। त सी इंट्रूयन पूरी डेल्टा खे असांजो सिंध जो हिकिड़ो वॾो इकोलॉजिकल अच्छा डिज़ास्टर जा जॾहिं असां ॿोॾि ॾिसूं था या ॾुकार अचूं था त उहो असां डिज़ास्टर काउंट कयूं था। सी इंट्रूयन हिकिड़ो ख़ामोश डिज़ास्टर आहे, उहो सरफेस ते असां पंहिंजो एॾो ॾिसूं कोन था, इहो ख़ामोशी न थी रहियो आहे। ऐं समुंड जो जेको चाड़ आहे उहो ज़मीन ते मथां बि थी रहियो आहे ऐं ज़ेर ज़मीन बि थी रहियो आहे। इन ई करे असांजो जेको जर आहे डेल्टा जो एक्विफर आहे उहो तमामु ख़राबु थी चुको आहे, खारो थी चुको आहे, ऐं उहो लूणियाट में तब्दील थी चुको आहे। उन हवाले सां जेका हिते ॻाल्हि थी त NIO जे हवाले सां बि ॻाल्हि थी त उन्हनि जी स्टडी बि शामिलु आहे। त मां सम्झां थो त हीउ हिकिड़ो ख़ामोश हिकिड़ो इंसानी अलमियो आहे जंहिंखे असांखे जेको तव्हांजो सुवालु हो त असांखे छा करणु खपे, त हर जीअं इदारा आहिनि, जीअं तव्हां यूनिवर्सिटी में वेठा आहियो, तव्हांजी मेरान यूनिवर्सिटी में जेको US पिकास सेंटर आहे उन्हनि हिकिड़ी बहितरीनु स्टडी कई कोस्टल सी इंट्रूयन जे हवाले सां, डेल्टा जे हवाले सां। त अहिड़े क़िस्म जूं स्टडीज़ थियणु खपनि, ऐं सिंध गवर्नमेंट खे जो जेको वॾो कमु करे सघे थी उहो इहो करे सघे थी त असां हमेशह इहो चवंदा आहियूं त सी इंट्रूयन जे करे हेतिरी ज़मीन समुंड खाई वियो आहे, पर एक्यूरेट डेटा असां वटि कोन्हे का, अंग अखर कोन्हनि के। त जेसीं ताईं जेको हीउ पाणी जे न वञण जे करे ऐं सामूंडी चाड़ जे करे डेल्टा में नुक़सानु थियो आहे उनजो असां साइंटिफिक अभ्यास न कंदासीं, स्टडी न कंदासीं, त असां पंहिंजो केस अंगनि अखरनि सां न ॿुधाए सघंदासीं। त मां सम्झां थो त उन में हाणे सैटेलाइट जो दौरु आहे, GIS जो दौरु आहे, हाणे त को इहो मसइलो ई कोन्हे। अंग्रेज़ 1922 में असांखे ॿुधायो वियो आहे त हिते तिमर जा 8 क़िस्म आहिनि। त हाणे त असां वटि वधीक टेक्नोलॉजी आहे, वधीक असां स्टडी करे सघूं था त केतिरी ज़मीन समुंड, छाकाणि त खारो छाण जेको आहे उहो अॻे रेवेन्यू जे हिसाब सां नक्शे ते हो, उहो हाणे समुंड जे अंदरि हलियो वियो आहे। अहिड़े नमूने सां कई ॻोठ जेके नंढियूं नंढा हुआ तहलका असांजा हुआ, शाह बंदर, केटी बंदर, सिजावल, जाती, हिन जा कई इलाइक़ा जेके समुंड में हलिया विया आहिनि। त उन हवाले सां असांखे पंहिंजो केस मज़बूत करण लाइ सिंध गवर्नमेंट खे हिकिड़ी साइंटिफिक स्टडी करणु खपे, ऐं जेको असांजो नुक़सानु थियो आहे उन जी बि असांखे अंग अखर पेश करणु खपनि त केतिरो असांजो माहौलियाती, समाजी ऐं मुआशी नुक़सानु थियो आहे। ऐं असांखे जीअं हिते ॻाल्हि थी त हीअ हिकिड़ा माहौलियाती जेके इमिग्रेंट्स आहिनि जेके हितां मजबूर थिया, उन्हनि पंहिंजो लॾ पलाण कई। अॻे हिते जेको आहे सो जेके माण्हू ज़राअत में हूंदा उन्हनि पंहिंजो पाणी जी खोट जे करे स्विच कयो पंहिंजो लाइवलीहुड, उहे माहीगिरी तरफ़ विया। हाणे माहीगिरी जी सूरत हाल ख़राबु आहे, ऐं कराची में, इब्राहिम हैदरीअ में, रेढ़ीअ में उहे तमामु कसम पुरसी वारी हालत में आहिनि। ऐं अहिड़े नमूने सां असांखे जेको हीउ उसूल आहे दुनिया जो त वाटर फॉर नेचर, त जेसीं ताईं फितरत खे असां इकोलॉजी खे रिस्पेक्ट न ॾींदासीं, उनजो एतिराम न कंदासीं ऐं उनखे पाणी घुर्बल न ॾींदासीं, तेसीं ताईं हीउ जेको फितरत जो तवाज़ुन आहे उहो बिगड़जंदो वेंदो। महिरबानी साईं नासिर साहिबु, तमामु अहम ॻाल्हियूं साईं असांखे ॿुधायूं। ऐं वाक़ई ही जेके असांजा इदारा आहिनि, हर इदारो अगरि पंहिंजे पंहिंजे हिसाब सां पंहिंजो पंहिंजो कमु करे त शयूं इलाही सही थी थी वञनि, ऐं इदारा कमु कनि बि था। जेको फुक़दान रहियो आहे उहो इदारनि जो कमु ॿियनि इदारनि ताईं कोन थो पहुचे,
मेहराण यूनिवर्सिटी में साईं जो बिल्कुलु दुरुस्त चयल आहे त इलाही तहक़ीक़ थियल आहे सी वाटर इंट्रूजन जे हवाले सां, पर उहा तहक़ीक़ असांजी वरी उते ई रहिजी थी वञे, उहा आम माण्हुनि ताईं कोन थी पहुचे, पॉलिसी मेकर्स ताईं कोन थी पहुचे। तहक़ीक़ जेका बि थिए थी यूनिवर्सिटियुनि में अंग्रेज़ी ज़बान में थी थिए ऐं उहा असां वटि पोइ आम माण्हू ताईं नथी पहुचे। आम माण्हू ताईं जेका शइ न पहुचंदी त उहो वरी जेके असांजा पॉलिसी मेकर्स आहिनि, लेजिस्लेटर्स आहिनि, उन्हनि ताईं उहा शइ न पहुची सघंदी। उन्हनि ताईं पहुचंदी माण्हुनि ताईं त उहे उन्हनि खे ज़ोर कंदा ऐं पोइ इहा शइ वरी कानून जो हिसो ठही वेंदी। अच्छा, हाणे ही मूंखे कुझु साईं नफ़ीस अहमद नाशाह साहब जी हिकिड़ी तजवीज़ पहुती हुई त हिन सॼे प्रोग्राम जा ख़ासि नुक़्ता जेके आहिनि इहे तव्हां गॾु करे ऐं हिन जूं करारदादूं ठाहे सरकार ताईं पहुचायो। बिल्कुलु साईं, इहा शइ असांजे हुन में शामिलु आहे त असांजा जेके बि ही मोज़िज़ मुहक़िक़ आयल आहिनि, इन्हनि जूं जेके बि तजवीज़ूं आहिनि, जेका बि इन्हनि जी तहक़ीक़ आहे, इन्हनि खे असां करारदाद जी सूरत में असां सरकारी इदारनि खे जमा कराईंदासीं। उन खां पोइ साईं हबीब हुज़ूरी साहब लिखियो त हिते को आपाशी जो वज़ीर हुजे। हाणे इहा हिकिड़ी थोरी असांजी उहो जनरल रही आहे त अगरि वज़ीर अची थो वञे को बि सरकार जो माण्हू त पोइ थोरो ॾुखियो थो लॻे उन जे मुंहं ते वेही उन जूं शयूं कोताहियूं ॿुधाइजनि। हिन प्रोग्राम खे ऑर्गनाइज़ करण में असां कंहिं बि इदारे खां मदद न वरितीसीं। ही जेके असांजा ऑर्गनाइज़र हुया साईं नासिर साहब बि आहिनि, उन्हनि सभिनी पंहिंजनि खीसनि मां पैसा ॾिना सिर्फ़ु इन जे करे त असां कंहिं बि इदारे जा ज़ेरबार न थियूं जो सुभाणे असां उन परेशानी में अचूं। त हिन इदारे जो तव्हां जेको बि सॼो ही ॾिसो पिया पिंडाल ठहियो आहे, जेको बि ख़र्चु थियो आहे हिन इदारे जो, इहो सॼो माण्हुनि जे ज़ाती जेबुनि मां थियो आहे, कंहिं बि सरकारी इदारे न कई आहे। इन ई करे असां हिते मक़सदु इहो त खुली शयुनि ते ॻाल्हाए सघूं। कंहिं वज़ीर खे घुराए वठूं हा, अची वञनि हा ॾाढो आराम सां। अगरि कंहिंखे असां दावत ॾियूं हा न त हुननि खे त इहे अहिड़ा मेला खपंदा आहिनि त माण्हू जिथे असांखे ॿुधनि, पर असां उहे शयूं पोइ करे कोन सघूं हा। अच्छा, ॿियो हिकिड़ो सुवालु आयो आहे, सुवालु उर्दू में लिखियलु आहे त मूंखे लॻे पियो त शायदि उहो मैडम समीना खां पुछियलु आहे। सुवालु इहो आहे त मैडम ये जो दरिया में अभी मछली नहीं है, दरियाई मछली जिसको हम कहते हैं, जितनी भी मछली मिलती है वो सारी ये जो पार्ट्स बने हुए हैं वहाँ पे ये करते हैं। इसको हम अगर मैं कहूँ कि ये फार्मी मछली है तो शायद ये वही है। तो क्वेश्चन ये आया है कि ये क्या फार्मी मछली जो है ये मुज़र सेहत है या नहीं? अच्छा, पहले तो मैं ये क्लियर करना चाहती हूँ कि जैसे आपने बताया कि जब दरिया जो है वो समंदर तक नहीं अपना पूरा फ़्लो नहीं करता है तो समंदर जो है वो दरिया का रास्ता वो फिल अप कर लेता है और वो ऊपर चढ़ता है दरिया के उसमें, और उसकी वजह से जो डेल्टा की जो एस्चराइन कंडीशंस होती हैं वो अपस्ट्रीम मूव करती हैं, रिवर के अंदर चली जाती हैं। तो जो कंडीशन रिवर माउथ के ऊपर होनी चाहिए, जो कंडीशन समंदर और दरिया के जो मिलाव है उसके अंदर होनी चाहिए, वो अब दरिया के अंदर हो रही है, अपस्ट्रीम हो रही है। सो हमारी जब नेशनल इंस्टीट्यूट ऑफ ओशनोग्राफी की एक स्टडी है जिसमें ये बताया गया कि ऑलमोस्ट 35 किलोमीटर अपस्ट्रीम जो है वो समंदर दरिया में चढ़ गया है, जिसकी वजह से जो कंडीशंस माउथ पे होनी चाहिए थी अब दरिया के अंदर हैं। तो अब वो मछलियाँ और वो अक़साम की ज़िंदगी जो रिवर माउथ के ऊपर होनी चाहिए थी अब दरिया के 35 किलोमीटर्स अपस्ट्रीम वो कंडीशन डेवलप हो रही है। तो आपकी पूरी इकोलॉजी जो है उस दरिया की वो ऑल्टर हो गई है। सो वो मछलियाँ जो कि दरिया की मछलियाँ होती थीं अब वहाँ दरिया का तो पानी है नहीं, वहाँ तो अब समंदर का पानी है। और एस्चराइन एरिया के अंदर जो है वो आपका जो सैलिनिटी का लेवल होता है वो समंदर के अंदर 35 पार्ट्स होता है और जो आपका समंदर का मीठा पानी है उसके अंदर 2-3 पार्ट्स होता है, और जो समंदर और दरिया के दरमियान का जो बफर जोन होता है उसके अंदर 25 पार्ट होता है। तो अब वो जो मछलियाँ जो 2 और 3 पार्ट पे सर्वाइव करती थी अब 25 पार्ट के ऊपर सर्वाइव नहीं कर सकती हैं, तो उसका हैबिटेट जो है वो श्रिंक हो चुका है। तो अब आपको वो मछली वहाँ जो आम मिला करती थी अब वो वहाँ नहीं मिलेगी।
اب جو ہے وہ جو مچھلی ملے گی وہ آپ کو وہ ملے گی جو کوسٹل زون کی مچھلی ہے وہ اب آپ کو وہ دریا کی اسٹریم میں ملے گی. تو یہ کہ پوری آلٹریشن جو ہے وہ ایکو سسٹم کی جو ہے وہ ہو گئی ہے. پروڈکٹیوٹی آپ کو ضرور نظر آتی ہے, لیکن جو کمیونٹی اسٹرکچر ہے وہ پورا آلٹر ہو چکا ہے. تو جب کمیونٹی اسٹرکچر, میں سائنس نہیں پڑھانا چاہتی ہوں کیونکہ یہ میں چاہتی ہوں کہ اس کو عام فہم ہی رکھا جائے, لیکن آپ یہ سوچئے کہ جب آپ کا جو اسٹرکچر ہے, جب اس کی خوراک وہاں موجود نہیں ہے تو وہ جاندار وہاں سروائیو کرنا اس کے لیے ممکن ہی نہیں ہے. نمبر ایک تو یہ میں آپ کو سمجھانا چاہتی تھی. اور دوسری بات جو آپ نے کہا کہ جی لوگوں نے کہا کہ اب وہاں وہ مچھلی نہیں ملتی ہے, تو وہ وہاں پہ اب وہ ماحول ہی نہیں ہے پانی کا, تو وہاں وہ مچھلی مل کیسے سکتی ہے؟ اب تو وہاں ماحول جو ہے وہ سمندر کا ماحول ہے, تو وہ وہاں سمندر کی مچھلی جو ہے وہ ملے گی. اور پھر آپ دیکھ رہے ہیں کہ جو آپ کے زرعی کیونکہ آپ کے دونوں طرف جو ہے وہ زرعی علاقے ہیں, وہاں سے جو رن آف آ رہا ہے اس علاقے کے اندر وہ کیمیکل لے کے آ رہا ہے. تو اب وہ پانی اس قابل ہی نہیں ہے کہ وہاں کوئی جاندار سروائیو کر سکے, یا کسی قسم کی بھی کوئی لائف فارم جو ہے وہ وہاں پہ سروائیو کر سکے. تو اس لیے اب آپ یہ سمجھیں کہ جی جو پہلے مچھلی ملا کرتی تھی اور جس مقدار میں ملا کرتی تھی, اب تو وہاں شاید کچھ دنوں میں تو شاید کوئی جاندار آپ کو نہیں ملے گا, وہ ڈیڈ زونز بن جائیں گے. سو یہ کہ یہ سیریس چیزیں ہیں جو کہ دیکھنے والی ہیں. اور یہ جو لوگوں کا ایک عام فہم پرسپیکٹو ہے, یہ سوچ ہے کہ سمندر میں جو پانی چلا جاتا ہے, میٹھا پانی, یہ ضائع ہوتا ہے. یہ بالکل بھی ضائع پانی نہیں ہے, یہ بہت ضروری پانی ہے. انفیکٹ یہی ہے جو آپ کے ڈیلٹا کو سسٹین کر رہا ہے, یہ پانی, اور اس سمندر کو پیچھے رکھ رہا ہے اور اس کو کنٹرول کر رہا ہے. ہمارے جو زیر زمین پانی کے ذخائر ہیں ان کو کنٹامنیٹ ہونے سے, سی واٹر سے کنٹامنیٹ ہونے سے بچا رہا ہے. تو یہ کہ یہ پانی بہت ضروری ہے کہ وہ فلو کرے پورا اپنا کورس. اور یہ جو ابھی ہمارے کچھ ایکسپرٹس جو تھے انہوں نے یہ ذکر کیا کہ ایسے بہت سی اسٹڈیز ہو رہی ہیں, بالکل صحیح ہے. اور آپ نے یہ کہا کہ جی عام لوگ کیسے اس میں حصہ لے سکتے ہیں. تو عام لوگ ایسے حصہ لے سکتے ہیں کہ اپنے کوئی بھی فورم ہو اس میں وہ انوالو ہوں, کیونکہ سٹیزن سائنس جو ہے وہ بہت اب آگے ایڈوانس ہو گئی ہے. ہر شخص کی اپنی ایک وائس ہے, اس کو ضرور اپنے سینٹیمنٹ کو جو ہے وہ وائس کرنا چاہیے, اپنی دل کی بات کہنی چاہیے, اور جو وہ تجربہ دیکھ رہا ہے, اپنی آنکھوں سے دیکھ رہا ہے, اس کو بیان کرنا چاہیے. اور اسی طرح سے جو ہے ہم اپنی پیغام کو جو ہے وہ پھیلا سکیں گے. اور یہ جو نیشنل انسٹیٹیوٹ آف اوشنوگرافی کی بات کی کہ وہاں ایک سی واٹر انٹروژن, کوسٹل ایروژن, سی لیول رائز کا ایک پروجیکٹ جو ہے وہ چل رہا ہے, وہ اس پروجیکٹ کے اپروول میں یہ ایک بہت بڑا ایلیمنٹ تھا کہ اس وقت سینٹ کی اسٹینڈنگ کمیٹی کے جو سربراہ تھے وہ ٹھٹا ہی ڈسٹرکٹ کے پبلک ریپرزینٹیٹیو تھے. اور کیونکہ وہ اس پرابلم کو, ان ایشوز کو ایکسپیرینس کر رہے تھے, ان کی کنسٹیٹوئنسی کے جو لوگ تھے وہ آ کے بتاتے تھے کہ ان کے زمین جو ہے وہ کھاری ہوتی جا رہی ہے اور اب کاشت کے قابل نہیں ہو رہی ہے. اور انہوں نے خود اس کو کیونکہ ایکسپیرینس کیا تو وہ پیغام جو تھا وہ سینٹ تک لے جا سکے, اور وہ فنڈنگ کے اپروول میں اس نے ایک بہت بڑا کردار جو ہے وہ پلے کیا. تو یہ بالکل یہ بہت ضروری ہے, جیسے ناصر نے کہا کہ بہت ضروری ہے کہ سائنٹسٹ کی اور جو ڈیسیشن میکرز ہیں, ایڈمنسٹریٹرز ہیں, ان کی جو ڈسکنیکٹ ہے اس کو کنیکٹ کیا جائے. اور لوگ جو ہیں وہ اپنا رول اس طرح سے پلے کر سکتے ہیں کہ وہ پریشر ڈالیں اپنے پبلک ریپرزینٹیٹیوز کے اوپر کہ یہ چیزیں جو ہیں یہ ہم قبول نہیں کریں گے. اور اب ہم لوگ جو ہے وہ بہت زیادہ قبول کرنے لگے ہیں. جو میڈیا کی جو رول کی بات کی ہمارے پچھلے سیشن میں, اس میں یہ کہا گیا کہ جی ہمیں اب عادت ہو گئی ہے سہنے کی, تو ہم جو ہے نا وہ ضرورت سے زیادہ سہنے لگے ہیں, اب تو عادت سی ہو گئی ہے.
तो जितने जितने हम डिसेंसिटाइज होते चले जाएंगे उतने उतने जो है ये मसले हमारे बढ़ते चले जाएंगे। तो हमें जो है एक दूसरे को सेंसिटाइज भी करना है और चुप नहीं होना है, बोलना ज़रूर है अपने अपने फोरम्स में। और आपने बिल्कुल दुरुस्त कहा कि जी पब्लिक इदारों से यहाँ क्यों नहीं लोग आए हैं। मैं भी एक पब्लिक इदारे की सरबराह रह चुकी हूँ और मुझे ये इस बात का इल्म है कि हमारे चाहते हुए भी हमारे बहुत से कंस्ट्रेंट्स होते हैं। सो ये कि लेकिन ये कि जहाँ जो जैसी महफ़िल हो उस हिसाब से अपनी आवाज़ ज़रूर शामिल करें अच्छी आवाज़ में। तो मेरा यहाँ आने का मकसद भी यही था। और आपने जब मुझे कहा कि जी यहाँ जो मीडियम होगा वो सिंधी होगा या उर्दू होगा, तो मुझे कोई दिक्कत इस बात से नहीं हुई। ठीक है, शायद मैं आपकी ज़बान नहीं बोल सकती, लेकिन मैं आपकी बात समझ रही हूँ और मैं भी उतना ही फ़ील करती हूँ आपकी इस चीज़ को। और जहाँ जहाँ मुझे मौका मिलेगा और बताने का मौका मिलेगा और अपनी एक्सपीरियंस शेयर करने का मौका मिलेगा, मैं ज़रूर वो मौका जो है वो इस्तेमाल करूँगी। तो बहुत बहुत शुक्रिया एंड थैंक यू वेरी मच फॉर दिस अपॉर्चुनिटी। बहुत बहुत शुक्रिया मैडम। हिकिड़ी जेको मां ऐड कंदुसि जी जी साईं, जी साईं। जेको तव्हां चयो न असां एज़ अ सिटीज़न छा था करे सघूं। जी सर, जी सर। पहिरीं ॻाल्हि आहे त सिटीज़न जेके असां आहियूं, असां जनरली असांजी क़ौम या असां सभु असां रिएक्टिव क़ौम आहियूं। जॾहिं को इशू थींदो आहे त पोइ असां उनखे इशू खे खणंदा आहियूं। हाणे जीअं कैनाल्स जो मामिलो थियो त असां उन ते सभिनी ॻाल्हि कई, मीडिया में बि ॻाल्हि ॿोल थी। सो हिते वरी हिन विच में ॻाल्हि थी त मुंहिंजो पाणी मुंहिंजी मर्ज़ी, अहिड़े क़िस्म जा बि असां स्लोगन ॿुधा। त इहो असां सम्झूं था त हाणे मतिलबु डेल्टा जो मसइलो त ख़तमु कोन्ह थियो आहे, डेल्टा जो मसइलो त स्टिल अलाइव। त असांखे उनजे लाइ तसलसल सां कंसिस्टेंसी सां पंहिंजी तारीख़ हलाइणु खपंदी। सिर्फ़ु उनखे कैनाल्स जो को मसइलो थिए थो त वरी असां जागूं था, वरी असां थधा थी था वञूं, त उनखे इन रिएक्टिव मोड मां असांखे निकिरणो पवंदो। जेको डेल्टा जे हवाले सां मूं चयो त डेल्टा खे फौरी तौर ते या असां कीअं रिलीफ ॾेई सघूं था, उहो इहे आहे त जेको असां वटि इरीगेशन सिस्टम आहे, कैनाल सिस्टम, उन में इहे एस्टेब्लिश फैक्ट आहे त उन में 40% पाणी जेको आहे लॉस थिए थो। त गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान 2018 में नेशनल वाटर पॉलिसी अनाउंस कई हुई। उन जो हिकिड़ो पैरा आहे 10.2 ऐं 10.3। उन में इहो बिल्कुलु लिखियलु आहे त असां जेके ही कैनाल फ्लो आहिनि या हीअ जेको फ्लो इरीगेशन आहे, इन ते बैन विझंदासीं ऐं मॉडर्न जेके टेक्नोलॉजीज़ आहिनि या मॉडर्न जेके वे ऑफ इरीगेशन उहे इंट्रोड्यूस कराईंदासीं। जेकॾहिं इन ते ई अमल कयो वञे त असांजो इहो 40% पाणी बची वेंदो ऐं डेल्टा एतिरो जल्दी न मरंदो। महिरबानी साईं, बिल्कुलु तमामु बहितरीन। हिकिड़ी ॻाल्हि मूंखे करणी हुई त डेल्टा में रुगो असांखे नुक़सानु कोन्ह पियो पवे, पर सालियानो आलमी बैंक जी रिपोर्ट आहे त हुकूमत पाकिस्तान खे $2 अरब जो नुक़सानु थो पहुचे पियो। बिल्कुलु तमामु। मां इन करे शुरू में ई गुज़ारिश कई त हीउ रुगो असां सिंधियुनि जो मसइलो न आहे, हीउ पूरे पाकिस्तान जो मसइलो आहे। अच्छा, मूंखे हिकिड़ियूं तजवीज़ूं ॿियूं ॿुधियूं आहिनि। साईं ग़ुलाम मुस्तफ़ा अब्बासी साहिबु हिकिड़ो सुवालु पुछियो आहे त पाणी ख़राबु करण में हुकूमती इदारा शामिल रहिया आहिनि। हमल ढंढ, मच्छर ढंढ दरिया जे पाणी में बिल्कुलु रहिया आहिनि, पर असांजो बि किरदारु रहियो आहे। असां चऊं था त असां उन ते बि ॾिसूं त हुकूमती खे त असां बिल्कुलु पिया था चऊं, पर जेको असांजो घटि में घटि कंट्रीब्यूशन आहे असां उनखे थोरो घटि करे सघूं। हिकिड़ो शइ बि असां घटि करे सघूं त असां इलाही शयूं बहितर करे सघूं था। हिकिड़ी ॿी साईं कादिर मल्ला साहिब जी तजवीज़ आहे त दरिया खे इंसानी वजूद क़बूल करण जे हवाले सां ॻाल्हि ॿोल थी रही आहे। ठीकु आहे न, मैडम ॻाल्हि कई आहे, रियासत कुझु कंदी या न कंदी। रियासत पाण न कंदी, असां रियासत खे मजबूर कंदासीं त रियासत कुझु करे। असांजा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि, असां में उहो शऊर हूंदो त असां चूंडियल नुमाइंदनि ताईं उहा ॻाल्हि पहुचाईंदासीं। असां अगरि चवंदासीं त न हीउ मुंहिंजो कमु न आहे, हे त साहिली पटी वारनि जो कमु आहे, त पोइ न थींदो। ठीकु आहे न। त हीअ जेको तमामु अहम ॻाल्हि कई हुई त दरिया खे इंसानी वजूद तस्लीम कयो, साह थो खणे दरिया। ठीकु आहे न, दरिया जहिड़ो जाॻंदो आहे, दरिया जे करे लखें आबादी आहे, रुगो इंसान न आहे, ख़ुदा जी ॿी बि मख़लूक आहे जेका हिन दरिया ते जंहिंजो आहे, उन्हनि जो हक़ु आहे ऐं उहो हक़ु वठी ॾियण में असां कोशिशूं कंदासीं।